मीरपुर ख़ास में करप्शन बाबति अहिड़ा इंकशाफ़ साम्हूं आया आहिनि जिन तालीमी निज़ाम खां वठी तरक़ियाती मंसूबनि ताईं केतिरनि ई इदारनि जी कारकर्दगी बाबति संगीन सवाल उथारे छॾिया आहिनि। मीरपुर ख़ास जे मशहूर सरकारी ठेकेदार ऐं लिटिल फॉक्स हायर सेकेंडरी स्कूल जे अॻूणे एडमिनिस्ट्रेटर नईम गौरी अहिड़ियूं दावाऊं कयूं आहिनि जिन मूजिबि शहर में सालनि खां करप्शन जो हिकु मुनज़िम नेटवर्क सरगर्म रहियो। नईम गौरी अवाम खां माफ़ी ऐं शर्मिंदगी जो इज़हार कंदे चवे थो त हू लॻभॻि 10 सालनि ताईं लिटिल फॉक्स हायर सेकेंडरी स्कूल सां लाॻापियलु रहियो। संदसि दावा आहे त स्कूल जे मालिक रईस अहमद ख़ान ऐं मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड जे अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादा जे वेझनि लाॻापनि सबबि मनपसंद इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया वेंदा हुआ जिते शागिर्दनि खे आसानी सां कापी कराई वेंदी हुई ऐं नतीजनि में ग़ैर मामूली कामयाबी हासिल कराई वेंदी हुई। नईम गौरी दावा कई त हू पाण बि इन अमल जो हिसो रहियो ऐं बोर्ड ऑफिस में मौजूदु पंहिंजी कैंटीन ज़रिए नतीजनि में तब्दीली ऐं नंबर वधाइण जो कमु कंदो हो। संदसि चवण मूजिबि मैट्रिक जे शागिर्दनि जा नंबर वधाइण लाइ 50 खां 60 हज़ार रुपया जॾहिं त इंटर जे शागिर्दनि लाइ 80 खां 90 हज़ार रुपया वसूल कया वेंदा हुआ। हुन दावा कई त हू तक़रीबन 1000 शागिर्दनि जा नंबर वधाए चुको आहे ऐं इहा रक़म लिफ़ाफ़नि में बंदि करे अॻूणे कंट्रोलर अनवर अलीम ख़ानज़ादा ॾींहुं पहुचाईंदो रहियो। संदसि मूजिबि सिफ़ारिश ऐं रक़म ॾींदड़ शागिर्दनि खे A1 ऐं A ग्रेड ॾियारिया वेंदा हुआ जॾहिं त अहिड़े अमल सबबि मेरिट जो निज़ाम सख़्तु मुतासिर थियो। तालीमी शोबे खां पोइ नईम गौरी तरक़ियाती मंसूबनि बाबति बि संगीन इल्ज़ाम लॻाया। हुन दावा कई त वर्क्स एंड सर्विसिस, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास, प्रोविंशियल हाईवेज़, डिस्ट्रिक्ट हाईवेज़ ऐं बिल्डिंग डिपार्टमेंट समेत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि में ठीका हासिल करण लाइ ॻरियूं कमीशनूं अदा करणियूं पवंदियूं हुयूं। संदसि दावा आहे त 2023 दौरान बिल्डिंग डिपार्टमेंट जे हिकु मंसूबे लाइ खेसि डिप्टी कमिश्नर जे PA ख़ालिद ज़रिए 1 करोड़ रुपयनि जो कमु मिलियो जंहिं एवज़ 10 लख रुपया वर्क आर्डर जी कमीशन तौरु ऐं वधीक 11 लख रुपया मुख़्तलिफ़ मरहलनि ते अदा करणा पिया। नईम गौरी जो इल्ज़ाम आहे तिन बावजूदि खेसि मुसलसिल ब्लैकमेल कयो वेंदो रहियो ऐं मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जे नाले ते वधीक रक़मूं बि वसूल कयूं वयूं। हिन चयो त स्कीमूं रिवाइज़ करण जो अमल बि मुबैना तौरु करप्शन जो ज़रियो बणियलु रहियो जिते इज़ाफ़ी अदायगियुनि ज़रिए मंसूबनि जी लाॻत वधाई वेंदी हुई। नईम गौरी जो चवणु आहे त बिलनि जी अदायगी खां अॻु एग्ज़ीक्यूटिव इंजीनियरनि ऐं SDOs खे अलॻि 18% कमीशन बि ॾियणी पवंदी हुई। संदसि दावा मूजिबि 1 करोड़ रुपयनि जे मंसूबे ते मजमूई तौरु 55% यानी 55 लख रुपया कमीशन जी मद में अदा करणा पवंदा हुआ। हुन एतिराफ़ कयो त जॾहिं मंसूबनि जी अधु खां वधीक रक़म कमीशन तौरु हली वञे त पोइ ठेकेदार ग़ैर मयारी कमु करण ते मजबूर थी वञे थो। संदसि चवण मूजिबि हू पाण बि अहिड़ो कमु कंदो रहियो ऐं केतिरा ई ॿिया ठेकेदार बि साॻे निज़ाम हेठि कमु कंदा रहिया। नईम गौरी इल्ज़ाम हयो त वर्क्स एंड सर्विसिस, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, प्रोविंशियल हाईवेज़ ऐं डिस्ट्रिक्ट हाईवेज़ समेत तक़रीबन सभिनी लाॻापियल सरकारी इदारनि में अॻुवाट कमीशन खां सवाइ ठीका हासिल करणु इंतिहाई मुश्किल हूंदो हो। हुन वधीक दावा कई त 2025 दौरान MNA पीर आफ्ताब हुसैन शाह जीलानी जे सोलर लाइट स्कीम में एक्सियन ज़फ़रुल्ला बुर्ड़ो मुबैना तौरु टेंडर क्लार्क जावेद जे ज़रिए 1 करोड़ रुपयनि जे कम ते 20 लख रुपया वसूल कया जॾहिं त SDO 18 लख रुपया अलॻि वरिता। नईम गौरी मूजिबि हिकु सोलर पोल जी असुल क़ीमत लॻभॻि 1,20,000 रुपया हुई पर टेंडरनि में उन जी क़ीमत 3,20,000 रुपया ज़ाहिर कई वई। हुन दावा कई त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास में सोलर लाइटनि जे मंसूबनि में बि वॾे पैमाने ते माली बेज़ाब्तगियूं थियूं। संदसि चवण मूजिबि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं यूनियन काउंसिल जी सतह ते जाली बिलनि ज़रिए किरोड़ें रुपयनि जी करप्शन कई वई जॾहिं शहर जे बुनियादी ढांचे ऐं तरक़ियाती कमनि जी सूरत हाल मुसलसिल ख़राब थींदी वई। नईम गौरी आला अख़्तियारनि, एहतसाबी इदारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त इन्हनि सभिनी मामलनि जी आज़ाद, शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदाराणी जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि जो तइनु कयो वञे ऐं जेकॾहिं इल्ज़ाम सही साबित थियनि त अवाम जी रक़म वापसि वसूल करे शहर जी तरक़ी ऐं भलाई लाइ इस्तेमालु कई वञे। हाणे सभिनी जूं नज़रूं लाॻापियल इदारनि ऐं उन्हनि शख़्सियतनि जे मौक़िफ़ सां गॾु इम्कानी जांच ते आहिनि जंहिंजा नाला इन्हनि इल्ज़ामनि में साम्हूं आया आहिनि। नईम गौरी जा इहे इंकशाफ़ मीरपुर ख़ास जे तालीमी निज़ाम ऐं तरक़ियाती मंसूबनि बाबति केतिरा ई सवाल उथारे रहिया आहिनि। छा वाक़ई सरकारी इदारनि में कमीशन, जाली बिलनि
ऐं नतीजनि में मुबैना रद्दोबदल जो हिकु मुनज़िम नेटवर्क सरगर्म रहियो या इहो रुगो ज़ाती तकरारुनि ऐं इख़्तिलाफ़नि जे नतीजे में साम्हूं आयल इल्ज़ाम आहिनि। इन्हनि सवालनि जा जवाब शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदाराणी जांच खां पोइ ई साम्हूं अची सघनि था, जंहिंजो इंतज़ारु न रुगो मीरपुर ख़ास जे अवाम पर समूरा लाॻापियल हल्का बि करे रहिया आहिनि।